साईं जुल्फ खंडरी पवंदा अल्लाह पाक पान पंहिंजे महबूब खे भाकुर पाए उथारण ईंदो रब भाकुर पाईंदो ऐं फरमाईंदो इर्फ़ा राशिक या मोहम्मद सल सौत टे दफ़ा मुंहिंजा बहू ही छा अॼु त मकान महमूद जो शान थींदो ज़ाहिर दुनिया छा चवंदी मूं सॼो क़ुर सारी बकरी अॼु तोखे सजदे में झुकजे मुखालिफ़ दुश्मन छा सम्झो सोना ही छा थो करे मथो मथे मूंसां ॻाल्हि तुंहिंजी न मञा न सुणा पहुचो सुणा मां त उहो ई तुंहिंजो रब आहियां जे तुंहिंजे चवण ते जबल हलाए तुंहिंजे चवण ते टोली जो चंड लाइ तुंहिंजे चवण ते सिज मोटाए तुंहिंजे चवण ते हफ़्तो ॿी वसाए पोइ माण्हुनि खे बंदि कराइण जूं दुआऊं घुरियूं पर मूं चयो न वञो उथ जे वसराई हर कोई प्या चाहे रज़ा रब कलकार दी हर कोई प्या चाहे से पीर मिठा से रहमतुल्लाह हर कोई प्या चाहे रज़ा रब कलकार दी पर रब पियो चाहे रज़ा अहमद मुख्तार दी अॼु बि सोना घुर त सही चओ त सही छा ॻाल्हि आहे हिकु आश तो उर्दू वारे वाह जो हिन मंदर खे पंहिंजे शेर में बंदि कयो फरमायो सरे अर्श सजदे में सर को झुकाया बिखर करके जुल्फों ने ये रंग लाया खुदा ने ये कहकर नबी को उठाया कि प्यारा कि प्यारे तेरे गैसू क्या मांगते हैं सुना तुझा जुल्फ मुख छा घुरना है घुर तो सही मोहम्मद ने रोकर कहा या इलाही मेरे गैसू की है यही दुहाई गुनहगार उम्मत की कर दे रिहाई मेरे गैसू ये दुआ मांगते हैं सुना तो जो इनके नस्ल हो वलो अन्नहुम इस ज़लम अनफुसहुम जाओ जॾहिं मूंखे मूं रब खे नाराज़ करे वियो परचण जी उम्मीद न रहे त हाणे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दर ते वञी किरजो झुकजो साईं इहे सभु दरवाज़ा जांचे मूं न आया मूं वटि जी किरिया लस तो ॾिनो आहे वठी आयो आहियां तो इहो ई मुंहिंजो अॼु कमु आहे खुदा ने ये कहकर रब ने फरमाया न घबरा मोहम्मद जरा सामने अर्श पर आ मोहम्मद सुना घबरा मथे अर्श ते अॼु मकान में महमूद वारो मंदिर दुनिया ॾिसे वो तो शफात जो सरो मथे ते रख अचो मथे रब ने फरमाया न घबरा मोहम्मद जरा सामने अर्श पर आ मोहम्मद फिर जिसे चाहे बख्शवाले मोहम्मद के प्यारे तेरी हम रज़ा चाहते हैं सुभान सुभान तो दोस्तों अहिड़ो रहमतुल आलमीन नबी रब तो बरनाम अव्हां खे ॾिनो आहे पोइ बि ना उमीद थींदो छा ना उमीद न थिजो मुंहिंजे हबीब मुंहिंजे महबूब जी रहमत में मुंहिंजे महबूब में चुमड़ी पओ उन्हीं सां मोहब्बत कयो इन कुंतुम तुहिब्बून अल्लाह फत्तबिऊनी युहिब्बुकुमुल्लाह मुंहिंजी बख़्शिश चाहियो था मुंहिंजी रज़ा चाहियो था मुंहिंजो कुर्ब चाहियो था तो फत्तबिऊनी मुंहिंजे मुस्तफ़ा जा ग़ुलाम बणिजी वञो मुंहिंजे हबीब जा मीलाद मल्हाइण वारा बणिजी वञो मुंहिंजे हबीब जी ख़ुशियुनि मल्हाइण में शरीक थी वञो मुंहिंजे मुस्तफ़ा जा ताबे मोहब्बती बणिजी वञो
पोइ यक़ीन लकुम ज़ुनूबकुम मां तव्हांजा सभु गुनाह मेटे छॾे माफ़ करे छॾींदुसि कि इन्नल्लाह यग़फिरु ज़ुनूब जमीआ उते तव्हांखे रहमत ॿुधाए हिते मां तव्हांखे ॿुधायां थो रहमत कहिड़ी आहे मुंहिंजे मुस्तफ़ा जी रहमत आहे मुंहिंजो हबीब आहे मुंहिंजे मुस्तफ़ा जा पेरोकार थी पओ मुंहिंजे हबीब जा ग़ुलाम बणिजी वञो मुंहिंजे मुस्तफ़ा सां मोहबत करण वारा थी वञो यग़फिरु ज़ुनूब मां तव्हांजा सभु गुनाह माफ़ शर्त इहो आहे लेखो पोइ तव्हांजा कोन जॾहिं तव्हां मुंहिंजे हबीब सां मुंहिंजे महबूब खे पंहिंजे सर बचन जो साईं सम्झो मुंहिंजे हबीब खे पंहिंजो वारिस वली सम्झो मुंहिंजे हबीब करीम खे दीन दुनिया जो आसरो सम्झो अजो सम्झो पिजाईज़ाद जो फरमाए त ॿारो चा ॿिया बि घणा रमू जो पुनूस सबिल टांगे ते चढ़ी करे कंदो वर विलियन वो मथां माज़ूरन हो तो धरी दम हथड़ा मानक मिट संदोम मुझो उबारीअ में सोजरो हशर वेल हिसाब में छॾे न वेंदोम मुसारियूं सॾकंदोम मुझो कोयार लोकेत घणी ॻाल्हि वञी मक़सद वारी आहे बीठी ॿिन्ही जाननि जूं कामयाबियूं मुस्तफ़ा जी ग़ुलामी रसूलुल्लाह जी क़ुर्बत महबूब अलैहिस्सलाम जी मोहबत त ही महीनो पुरसवार रबीउल अव्वल साईं जिन बाबा खे ॿुधायो अॻे पाण वटि थींदो ई उर्स अॻ में पाण वटि उर्स थींदो अदा वॾेरे जे घरां थाली भतड़ी आहे अदा वॾेरे पुट जी शादी कई आहे या धीअ जो निकाह न न वॾेरे उर्स कयो आहे साईं अॼु इहो उर्स ऐं पाण वटि अॼु बि उर्स नाले सां उर्स ख़ासि कई उर्स दल उर्स मेमन उर्स फिलानो वग़ैरह नाला आहिनि असांजे वॾेरनि खे हिन उर्स सां एतिरी मोहबत हुई नाला त मोहबत वारनि जा रखंदा मोहबत वारनि हुननि मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो पंहिंजे बच्चनि जा नाला ई उर्स सां असहाबनि सगोरनि इन उर्स में इहो तरीक़ो त घणेई अचे पियो हाणे जेको असांखे फतवा लॻियल आहे न ये बरेलवी सुन्नी ये बिदत असां हालांकि असल में असीं निजा सुन्नी से अहमद रज़ा ख़ान बरेलवी रहमतुल्लाह अलैहि सां अक़ीदत आहे उन असांजी रहबरी रहनुमाई फरमाई अक़ीदनि जे लिहाज़ पर असां बरेलवी कोन आहियूं असां असल में ठेठ सुन्नी अहल सुन्नत वल जमाअत इमाम अहमद रज़ा ख़ान अक़ाइद में पहिरों खणो उनमें कोई शक न ईअं त असां हर वलीअ जा पहिरों हर बुज़ुर्ग जा पहिरों आहियूं पर असांखे बिल्कुलु सुन्नत जमात मां ख़ारिज न कजे बरेलवी करे करे माना असां सुन्नी न आहियूं त असां असल में अहल सुन्नत वल जमाअत अल्हम्दुलिल्लाह असां ते इहा फतवा आहे बाबा हाणे हे अची ॾिसो न अॻे बिने 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 मञूं था त उर्स चवर उन्हनि भतरे थियो किन खारकूं विरायूं किन मिटायूं हे त ॾिसो झंडा मस्त थियो वञनि रस्तनि ते झूमनि था ऐं वॾा वॾा जुलूस कढनि था वॾा वॾा जलसा था कनि इहे किथां साबित आहिनि असांजे लाइ असां वटि त हिकिड़ो दलील इहो आहे अक़ील पोइ असांखे चवनि था न त किथे लिखियल आहे अवां वरी इहो चवंदा आहियूं त भला हाणे तूं असांखे ई ख़ुदा ॾेखारियो आई ॾेखारियो त मना किथे लिखियल जवाब जो जवाब तूं ॾेखार त मना किथे कॾहिं कोन ॾेखारियो असां ॾेखारियो अल्हम्दुलिल्लाह